भागुले भागुले मुखे समझ में नथो अचे त आखिर तो सचल खान के राज़ी कीअं कयो। घट में घट उन खे ॿुधाई था त छोकिरी ईदन जी न्याणी आ। सचल पे यही गाल कई जेका मूं तव्हांखे ॿुधाई। हाणे तव्हीं ॿुधायो, अधे ईदन जी धीअ तुंहिंजी मुंहिंजी इज़त कान कंदी छा? छो न कंदी, लख इज़तूं कंदी। ॻोठ जी न्याणी आ, सदोड़ी छोकिरी आ वीचारी। पर पोइ बि सचल खे ॿुधाई त हा। भला जे मां नथी ॿुधायांसि त तूं ई खणी ॿुधाइसि। सम्झी त सभु कुझु वियो ई। मां रुगो इहो कोन ॿुधाईंदोमांसि, ॿियो बि घणो कुझु ॻाल्हाइणो आहे सचल खान सां। छा ॻाल्हाईंदे सचल सां? सचल त बि का ॻाल्हि करे ई कोन थो। भागुले भागुले कुझु ॻाल्हियूं अहिड़ियूं बि हूंदियूं आहिनि जे सचल खे ॾाढी ख़बर नाहे। अहिड़ी कहिड़ी ॻाल्हि आहे जेका मूंखे ख़बर नाहे? इहा ॻाल्हि जेका मूं सालनि खां सीने में सांढे रखी आहे। बाबा जी वफ़ात ऐं अमां जी पारत खां पोइ मूं बाप बि ॿार नाहे कढी। छा इहा ॻाल्हि मूंखे कोन ॿुधाईंदी? सचल सां जेको बि ॻाल्हाईंदुसि तुंहिंजे साम्हूं ई ॻाल्हाईंदुसि। अॼु उर्स लीमे जो ठाह बि करायो। राति फूरल वारी छोकिरीअ ते पोती बि पवंदी। पोइ सुकून सां वेही सचल सां ॻाल्हाईंदुसि। सचल जे छोकिरे बाबति पुछे त ॿुधायांसि। भलो थई जे पुछई त भली ॿुधाए छॾिजांसि। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।